अॼु असां सिखंदासीं त काइन मास्टर में ग्रीन स्क्रीन कीअं सेट कजे। तव्हां सही वीडियो सिलेक्ट कयो आहे, इहो पूरो ॾिसिजो। सभ खां पहिरियों असां हिन ॻाढ़े बटन प्लस जो निशान खणंदासीं, पोइ ख़ाली खानो सिलेक्ट कंदासीं। पोइ मीडिया ते वञी तव्हां को बि पंहिंजो पसंदि जो फ़ोटो खणी सघो था। तव्हांखे जेको पसंदि आहे उहो खणो, सिलेक्ट कयो। फ़ोटो सिलेक्ट करण खां पोइ उनखे चङी तरह जेतिरो तव्हांजो वीडियो होसि ताईं छिके हलो। पोइ तव्हांखे क्रॉप करिणो आहे, स्क्रीन ते पूरो करे क्रॉप करे प्लस जे आइकन खे दॿायो। मीडिया ते वञी तव्हांजो जेको फाइल आहे ग्रीन स्क्रीन, उतां वञी तव्हां कुझु बि खणी सघो था। असीं पंहिंजो पसंदि जो वीडियो खणियो, हिनखे सेट कयो। स्क्रीन ते जीअं पूरो बीहे एतिरो सेट कयो, जीअं स्क्रीन ते पूरो बीहे। ॿियो भला तव्हां हिन फुल खाने खे लॻाए छॾींदव त स्क्रीन ते पूरो थी वेंदो। हितां तव्हां कोरमाकी सिलेक्ट कयो, कोरमाकी खे ऑन कयो, पोइ तव्हां हिनखे पंहिंजे पसंदि जे छिके सघो था, जीअं हू चिटो बीहे। टेंशन लॻाए असां हलाईंदासीं वीडियो।